सवाल क्रॉसिंग मेहरान टीवी में भलीकार मां हां मुबशिर सोलंकी ऐं मां आहियां फराशा। सब खां पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। लकी मरवत में पुलिस मोबाइल बरसां धमाको, एसएचओ समेत 7 एहलकार शहीद। पुलिस तर्जमान जो चवण आहे त धमाकेदार मादो पुलिस मोबाइल बरसां नसब कयो वियो हो। शहीद थियलनि में थाने शादी खैल जो एसएचओ, सदर आज़म ऐं एहलकार शामिल। वज़ीर आज़म पारां पुलिस मोबाइल बरसां दहशतगर्दनि जे हमले जी मज़म्मत। शहबाज शरीफ चयो आहे त पुलिस एहलकारनि ऐं सिक्योरिटी फोर्सिस जूं कुर्बानियूं रायगा न वेंदियूं। मुल्क मां दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहियूं। ईरान पारां अमेरिका जे जंगी बेड़े इब्राहिम लिंकन खे नुक़सान पहुचाइण जी दावा। पासदाराने इनकलाब जो चवण आहे त एयरक्राफ्ट कैरियर यूएसएस जंगी बेड़े खे मिसाइल हमलनि सां निशानो बणायो वियो। ईरान जे सेंट्रल हेडक्वार्टर दावा कई आहे त इराक जी मज़ामती फोर्सिस अमेरिका जो जहाज़ किराए तबाह कयो आहे। अमेरिका जे सेंट्रल कमांडर जहाज़ किरी तबाह थियण जी तस्दीक करे छॾी। इसराइल पारां ईरान मथां वॾे पैमाने ते नवां हमला शुरू करण जी दावा। तेहरान ऐं ॿियनि शहरनि में धमाका ॿुधा विया। इसराइली फ़ौज जो चवण आहे त ईरान जे इंफ्रास्ट्रक्चर खे निशानो बणायो पियो वञे। ईरान जे एटमी प्रोग्राम जे अहम हंधनि खे बि निशानो बणायो वियो आहे। अमेरिका दिफ़ाई सिस्टम थाट ॾखण कोरिया खां इसराइली मुंतक़िल करे छॾियो आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरानी हुकूमत जे अहम शख्सियतुनि खे मारण हिन लाइ एज़ाज़ आहे। फौजी, मुआशी ऐं ॿियनि तरीक़नि सां ईरान जी दहशतगर्द हुकूमत खे तबाह कयूं पिया। पंहिंजे बयान में डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त 47 सालनि खां ईरानी दुनिया में बेगुनाह माण्हुनि खे मारे रहिया आहिनि ऐं हाणे हू उन्हनि खे मारे रहियो आहे, जेका संदसि लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। वज़ीर आज़म जी सऊदी वली अहद सां मुलाक़ात, मुकमल यकजहती ऐं भरपूर हिमायत जो अज़म। शहबाज शरीफ जिदे में वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कई। नायब वज़ीर आज़म इसाक डार, फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर भी मौजूद हुआ। ख़िते जी ताज़ी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल। ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ गॾियल कोशिशुनि ते इत्तफ़ाक़। ऑपरेशन ग़ज़बुल हक़ तहत पाकिस्तान जा अफ़गानिस्तान में कामयाब फ़िज़ाई हमला। अफ़गान तालिबान रिजीम ऐं फितना अल ख़वारिज जे 4 ठिकाणनि खे निशानो बणायो वियो। सिक्योरिटी ज़रियनि जो चवण आहे त काबुल में 113 कोर जे इंफ्रास्ट्रक्चर खे तबाह कयो वियो आहे। कंदार ऐं पतकिया में दहशतगर्दनि के कैंपन एयरफील्ड जे ऑयल स्टोरेज साइट के भी निशानो बनाया वियो। सिंध जो नओं गवर्नर अॼु पंहिंजे उहिदे जो हलफ़ खणंदो। निहाल हाशमी के सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस हलफ़ खणाईंदो। निहाल हाशमी चयो आहे त गवर्नर जो उहिदो कंडनि जी सेज आहे। हू आईनी ज़िम्मेवारी अदा कंदो, जमहूरियत ऐं इंसाफ़ लाइ कमु कंदो, सूबे जी ख़ुशहाली, तरक़ी ऐं भाईचारे लाइ कमु कंदो। मीरपुर माथुल वेझो धुरिन में छेड़ो, फायरिंग में नौजवान मारिजी पियो। गढ़ी चाकर बसां मलाना बरादरी जी ॿिनि धुरिन में चोरी जे मामले तां झेड़ो, गोलियूं लॻण करे गुलाम मुस्तफ़ा मलाणो क़त्ल थी वियो। वाक़े बाद झुरिन में छिकताड़। नंगर पार्कर वेझो बदीन वासी नौजवान मुबैना तौर फाहो खाई आपघात करे छॾियो। 4 ॿारनि जे पीउ इकरामुद्दीन गुरगेज जो वन में फाहो खाधल लाश मिलियो। नौजवान नंगर पार्कर वेझो घर भातियुनि समेत मज़दूरी कंदो हो। वाक़े जो कारण मालूम न थियो। हैदराबाद में पेट्रोल जे अघनि में वाध ऐं महांगाई ख़िलाफ़ गॾह गाॾियुनि ते रैली कढी अनोखो एहतजाज। कासिमाबाद अवामी इत्तेहाद पारां प्ले कार्ड खणी गॾह गाॾियुनि ते अलामती एहतजाज कयो वियो। अख़बारनि चयो त महांगाई ग़रीब माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। पेट्रोल अघनि में वाध सां महांगाई जो नओं तूफ़ान ईंदो। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में इज़ाफ़ो फौरी तौर ते वापसि वठी महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे।